वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। पोइ शहरोज़ ख़ान जे माण्हू सां ताईं कीअं पहुची विया? ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शामी ख़ान जी लापरवाही जो नतीजो आहे। असांजे अच वञ जे दौरान शहरोज़ ख़ान हिन जे मथां नज़र रखी हूंदी। पोइ त उन्हनि खे हाणे मुंहिंजी सचाई जी बि ख़बर पइजी वई हूंदी। सो हाणे मेडलेस जो ड्रामो करणु बेकार आहे। अञा थी आहे शुरूआत ते शाहबराज खान। तो जहिड़ी तरह सां पंहिंजी धीउ जे आशिक एसपी खे इस्तेमालु कयो न, इहा ॻाल्हि अञा असांखे विसरी कान थी। मूंखे शहरो सां चांडोगी जो रिश्तो तोड़ण ते को अफ़सोस न आहे। हींअर मां वस पहुचंदे तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबु थियणु न ॾींदुसि। पर इहो सभु कुझु तूं मूंखे छो थो ॿुधाए? मुंहिंजो को मतिलबु? साले मूंखे ख़बर आहे त तूं एॾो सिधो माण्हू न आहीं जे तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघीं। मां तोखे अणसिधे या ऑफर ॾेई रहियो आहियां। जेकॾहिं तूं सचमुच बिजार ख़ान खे ख़तमु करण जो इरादो थो रखी त पोइ तूं मूंखां पुछ त हुनखे केॾी महिल किथे ऐं कीअं ख़तमु करणो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।